12 बजे कोटी अलीपेश काले पुट जे ॻोठ में बाहि लॻी आहे। अटकरी शहर लॻ हुते को बि गवर्नमेंट वारो असां सां का बि तावन न कयो थिए ऐं 8-10 घर सड़ी विया आहिनि। माल जानी माली ऐं सोनो पैसा उधारा सुधारा वरितासीं इलाज जे लाइ, उहे बि सड़ी विया। नंढड़ा बच्चा चीकनि था पिया, ईअं उस ते वेठा आहियूं। घर हर हिक जा सड़ी विया आहिनि। हुकूमत का बि असां दावादारी न कई आहे। घर में माल रिज़्क हर शइ, घर में कहिड़ी शइ न, हर शइ आहे। असां ते हिमत ऐं मदद कयो। असां का बि शइ न आहे, ईअं घर अकेला वेठा आहियूं। घर जो बि हुयो सो सड़ी वियो आहे। ऐं ॿियो बि हिते कंहिं बि जेको आहे चूंडियल नुमाइंदो या को अहिड़ो को ऑफिसर न आयो आहे जेको हिन ॻोठाणनि हिननि ग़रीबनि जी जेको आहे नालो छा मदद करे। या हितां जा ॻोठाणा राति खां वठी जेको आहे सो खुलियल आसमान हेठि वेठा चूंडियल नुमा हिननि खे बेयार मददगार करे छॾियो आहे। को बि चूंडियल नुमाइंदो हीअ महिल तक़रीबन 15 कलाक हिन खे बाहि खे थी विया आहिनि, को बि न आयो आहे। जेको आहे सो हिते मौसूम जेके ॿार आहिनि जेको आहे सो उस में वेठा आहिनि। जी नाज़रीन, तव्हां ॻोठ अलीबख्श आले पोटे जे बाहि मुतासिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु आहे त हिननि जा घर मुकमल तौरु सड़ी विया आहिनि। घरनि में पियल सामान, खटूं, हंध, रिलियूं, विहाणा या जेको नियाणियुनि जो ॾाज हुयो, जेको अनाज हुयो ॿारनि महीननि जे खाइण जो, उहो बि मुकमल तौरु सड़ी वियो आहे। उनखां सवाइ हिन जा जेके ॿकरियूं आहिनि, कुझु जानवर आहिनि, उहे बि सड़ी राख थी विया आहिनि। हिन जा घर मुकमल तौरु सड़ी चुका आहिनि ऐं गुज़िरियल 12 कलाक दौरान लॻल बाहि जी अञा ताईं दुखी रही आहे। इंतज़ामी अमलदार मुख़्तियारकार फैज़गंज या मुख़्तियारकार ठरी मीरा बि न पहुता आहिनि ऐं हिन जी मदद करण लाइ हितां जा लोकल जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, असेंबली मेंबर या मकानी इदारनि जा केर बि हिननि सां जेको आहे मदद करण लाइ न पहुतो आहे। हिननि चवणु आहे त असां हिनमहिल ताईं बेयारो मददगार वेठल आहियूं। संदन कंहिं बि वार न कई आहे। कैमरामैन मुज़फ़र शहर सां गॾु सागर अमीर टाइम न्यूज़ अकरी चौधरी।